हाणे तू फैसलो कर यार हाणे इने के जो मजलूम चो तो बाकी छा बचो बेबस चो इने के तो बाकी छा बचो जे जे अखरन के रब पाक घट वध न करे तू उन के बेबस सदे को तू पानी किस्मत के चो पर सरदार अली शाह करे मुजो हुसैन बेबस बेबस तो सरदार अली शाह करे तो बेबस असा उन के चो जे जो वस हले ही न जो बेताकतो थी पवे हथियारा फिटी करे यार हाने बस मुझो कुछ भी ना है यार को जे हुसैन पाक कुछ ना है त पो तवा असा के जन्नत के नीदो जने हुसैन पाक पानी जे करे 3 डी उन्याल पांजे बच्चन के पानी न दे सकियो पांजे वरी तवा असा के चोला है यजीद ने वियो पड़े ए 70 बच्चा कोहाई भाटिया भायर भाणे जा कोहाई 70 शहीद कराए को जो कद यजीद ने वियो अफसोस यार 70 शहीद कराए को सरदार अली तमा को सवाल तो करे तमा बुधायो तमा जी गैरत गवारा कंदी त ता पांजे दुश्मन जे आडो हथ कयो यार हाने 50 एकड़ ते कब्जो कदी मेहरबानी करे एकड़ो वेसो करे घर का ब्याह तो नहीं चोंदो गैरत गवारा कंदी त दुश्मन जे आडो हथ कयो यार जे करे तो असा के गैरत मिले उन गैरत के जो बात अचे वो बर्दाश्त न करे सके वो बर्दाश्त न करे सके जे करे तो असा के गैरत मिली उन्हें जे लात में यो चोन ठहे अथो यजीद ने उसे वाला हथ कयो अफसोस यजीद ने हुसैन हथ कयो बच्चा ये न चो त रब पाक जे दरबार में हुसैन पाक शहजादो खणी वियो रब जी दरबार में के जी दरबार में रब जी दरबार में तो सरदार अली शाह करे गाल बदल हैदर इकरार शेर खुदा तवा सा के साहबा सा प्यार सेखारियो वो सरदार अली शाह करे हाने मता ता एको चवे तेरा सरदार अली शाह चयो त हैदर इकरार शेर खुदा तवा सा के साहबा सा प्यार जो हुकुम कयो वा आई मोहब्बत जो अकीदत जो हुकुम कयो वा हाने हेडे तवज्जो रहे मु अर्ज किया छो त ही घड़ी करे करे मिलने दोस्त इंदा वेंदा तवा हेडे तवज्जो कयो दिल ठारे जो सुभान अल्लाह ये ना दिल खोले जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये ना सुभान अल्लाह नारो जे हणो त खबर पए दुनिया में कादरी मौजूद है हथ मथे खड़े करे भेज तो सही ना हाने हेरे तवज्जो मु अवा के गाल कई त है महबूबन करीमन तवा असा के महबूबन करीमन तवा असा के पंजी आल सा मोहब्बत जला हुकुम कयो आई हैदर इकरार शेर खुदा तवा असा के 3 यारन सा मोहब्बत जो हुकुम कयो तवज्जो है हाने तवा का सवाल थी तो यार सरदार अली शाह चयो तमा हैदर इकरार शेर खुदा 3 यारन सा मोहब्बत जो काथे केड़ो किताब अन सरदार अली शाह ने करे फैसलो तू कर सुभान अल्लाह तवज्जो है हैदर इकरार शेर खुदा अम्मा बीबी सकी खातून का शादी कई हेरे तवज्जो कैसा शादी कई तो सरदार अली शाह ने करे अम्मा बीबी सकी खातून का जरे हैदर इकरार शेर खुदा शादी कई तो हैदर इकरार शेर खुदा जा जानी के जानी मुझा प्यारा दोस्त तवा मुके बुधायो जब ता शादी जो कंदा हो त पाजे जानी दुश्मन में घुराईंदा हो जैसा प्यार कंदा हो जी कोया भी करायो मुझे ख्याल में आगे न वट जो को त बियो सिलसिलो कोया नोट मुझे ख्याल में त कोया के घुराईंदा प्यारे के या जो दुश्मन के पो हैदर भी पाजे प्यारन के घुरायो होंदो या दुश्मन के घुरायो होंदो तो सरदार अली शाह ने करे हैदर इकरार शेर खुदा जा जानी के सरदार अली शाह ने करे 3 यार हजरत अबू बकर सिद्दीक मुझा पे हजरत उमर फारूक हजरत उस्मान गनी सुभान अल्लाह तो सरदार अली शाह ने करे जे हैदर जा जानी हो जन तू उनके खट मत गालाए वो मुझा पे दोस्त सरदार अली शाह ने करे हैदर इकरार शेर खुदा जे सारी शादी जो खर्च के कयो शादी जो खर्च
तो सरदार अली शाह करे हैदर करार शेर खुदा जी शादी जो खर्च हजरत उस्मान गनी कयो ये न दिल ठारे करे तो सरदार अली शाह करे हाने तो जी मर्जी आ ये हैदर जे जानिन थे गाना तो जी मर्जी हैदर करार शेर खुदा जी मुजा प्यारा दोस्त सरदार अली शाह करे शादी जो जे खर्च कयो आ उन्हें के गाना तो जी मर्जी पर सरदार अली शाह यार करे दिल ठारे जो सुभान अल्लाह ताला हैदर करार तवा सागे टिन यारन सा प्यार सेखारियो सरदार अली शाह ये चवे त टिन यारन जो तवा साके हैदर करार शेर खुदा अदब जो हुक्म कयो छाजो ऐ प्यार जो हुक्म कयो छाजो हाने इते सवाल थींदो ये सरदार अली शाह हैदर करार शेर खुदा प्यार जो हुक्म कयो अदब जो हुक्म काथे लिखियल देखारियो तो सरदार अली शाह करे हाने फैसलो तवा कजो अर्ज सरदार अली शाह करे जी तवज्जो है हैदर करार शेर खुदा शादी कई अम्मा बीबी सच्ची खातून सा बियो निकाह हैदर करार शेर खुदा जला हराम हो जायज न हो महबूब करीमन सख्ती सा मनो कई हैदर करार शेर खुदा इजहार भी कयो पर महबूब करीमन सख्ती सा मनो कई खबरदार जैसे बीबी सच्ची खातून तो के बियो जायज न है तो अम्मा बीबी सच्ची खातून का बाद में हैदर करार 8 निकाह कया है घणा निकाह सरदार अली शाह करे त तवा असा के मेणा ताला दिना वेंदा त साहबा सा प्यार जो हैदर सा प्यार न कंदा हो सरदार अली शाह करे त हाने सरदार अली शाह तो खो इते सवाल तो करे जे तू हैदर सा प्यार करे तो त पो बुधा त सही हैदर करार शेर खुदा जे घणन पुत्रन सा तू प्यार कंदो सुभान अल्लाह असा के जो चवे तो त तवा सुन्नी हुसैन सा प्यार न कंदा हो सरदार अली शाह तो को सवाल तो करे तू बुधा हैदर करार शेर खुदा जे घणन पुत्रन सा प्यार कंदो सुभान अल्लाह तेरी तवज्जो है सुभान अल्लाह हैदर करार घणा निकाह तो कया अम्मा बीबी सच्ची खातून का घणा 8 निकाह कया 8 ही 1 9 कोया भी गलायो ये सिर्फ असा जे तारीख में ना है शिया कुतुब में भी साबित है सरदार अली शाह करे मोड़ किताब कुछ किताब मौजूद हैं गाड़ी में पिया जो को भी इबारत वसन चाहे तो मैं हाजिर आया ए बाकी जे किताब ना मु हवाला दा वो किताब मोड़ मौजूद है जिक्र तो ला इलाहा जल्दी भी हो जल्दी भी मानो ये ना हाथ माथे कर भेज दे सरदार अली शाह देखियो तेरा तवा असा के हैदर करार शेर खुदा साहब असा प्यार जो हुक्म कियो सुभान अल्लाह ऐ अदब जो हुक्म कियो हाने तवा को सवाल थींदो रे हैदर करार शेर खुदा काथे लिखियला हाने सरदार अली शाह करे फैसलो तू कर हैदर करार शेर खुदा घणी घर वारियो नव घणियो ऐ नवन मा औलाद हैदर करार शेर खुदा जो 18 पुत्र हैं 18 थियो घणा पुत्र हैं या भी गलायो जी 18 पुत्र 18 थियो शिया कुतुब भी साबित है एक फिक़ह जाफरिया जे किताबन में एक रिवायत जगह हिकड़ी रिवायत मिले थी वो 17 है बाकी न तो सभी रिवायत में 18 पुत्र हैं घणा
वो सरदार अली शाह जे करे 18 पुट 18 थियूं पोइ ॿुधा त साईं तूं असांखे मेणा थो ॾे त तव्हां हैदर सां प्यार न कंदा आहियो, हैदर जे बचनि सां प्यार न कंदा आहियो, हुसैन सां प्यार न कंदा आहियो। सरदार अली शाह जे करे हाणे ॻाल्हि ॿुध, जे तूं मोहब्बत जी दावा करें थो, जानिसारी जी दावा करें थो, त हाणे सरदार अली शाह तोखां सवाल थो करे, तूं हैदर करार शेर ख़ुदा सां मोहब्बत जी दावा करें थो, ॿुधा त साईं हैदर करार शेर ख़ुदा जे घणनि पुटनि खे मञींदो आहे? जी पोइ सरदार अली शाह जे करे जे हैदर करार शेर ख़ुदा जे ॿियनि पुटनि खे नथो मञे त पोइ मञ न। जे हैदर सां प्यार थी अदा जे तव्हांजो जेका जंहिंसां प्यार हूंदो आहे उनजे बचनि सां प्यार कंदा आहियो या न? पर जंहिंजो जेके हिते मौजूदु आहिनि मुंहिंजे मुर्शिद सुर जन्नतुल बक़ीअ वारे सां प्यार आहे जंहिंजो, उहो उनजे बचनि सां प्यार कंदो आहे या न? उहो उनजे बचनि सां प्यार कंदो आहे या न? सभिनी सां या हिकु ॿिनि सां? सतनी शहज़ादनि सां। जंहिंजो बि जेको मुरीद आहे पंहिंजे मुर्शिद जे बचनि सां प्यार कंदो आहे या न? सभिनी सां। न चवंदो त हे सही न आहे, हे सही न आहे, हे सही न आहे, ईअं चवंदो कि प्यार मुर्शिद सां आहे त पोइ बचनि सभिनी सां प्यार आहे। जे तूं हैदर सां प्यार करें थो, हुसैन सां प्यार करें थो, त पोइ सरदार अली शाह जे करे त पोइ हैदर जे पगदार पुट खे बि त मञींदो कर न। हैदर करार शेर ख़ुदा जे पगदार पुट जे बचन खे दे गारियूं ऐं हुसैन सां करे मोहब्बत जी दावा, पोइ इहो प्यार थी सघे थो? पोइ सरदार अली शाह जे करे त मूं अवां जे आॾो इहो अर्ज़ु कयो त हैदर तव्हां असांखे हुकुम कयो आहे त साहबा सां प्यार कयो जी, ऐं तव्हां असांखे हुकुम कयो अथई त साहबा जो अदब कयो। हाणे सवाल थींदो न त अहिड़ा किताब ॾेखार कहिड़े किताब में हैदर हुकुम कयो आहे? हाणे सरदार अली शाह जे करे अर्ज़ सरदार अली शाह करे फ़ैसिलो तव्हां कयो। हैदर करार शेर ख़ुदा जा घणा पुट आहिनि जी? हाणे ॻाल्हि ॿुध, सुवाल त करे घणनि पुटनि खे मञींदो आहे? चवंदो न साईं बसि ॿिनि टे बसि छो बसि इहो असां 12 इमामनि असांजो सिलसिलो इमामनि जो आहे। छाजो आहे जी? असां बसि इमामनि बसि असां इमाम अदा घणा इमाम चई 12 इमामनि खां पोइ चई 13 इमाम बि आहे। इमाम खुमैनी कहिड़ो काओ पोइ जे 13 12 खां पोइ 13 थी सघे थो त पोइ सरदार अली शाह जे करे तूं जो 13 थी सघे थो त पोइ असांजो हैदर करार शेर ख़ुदा जा सभु बचा इमाम ईअं न दिलि ठारे जेतिरो इश्क आहे हैदर सां एतिरो दिलि ठारे करे दुनिया वारनि खे ख़बर पवे न त हैदर करार शेर ख़ुदा जा असुली हेतिरी तव्हां सां सुनी आहियो। खुदा गवाह है सरदार अली शाह ऐलान चैलेंज करे हैदर करार शेर ख़ुदा तव्हां असांखे सहाबा सां प्यार ऐं इश्क सेखारे करे क़ुरान पाक ॾेई वियो। छा ॾेई वियो? छो त जंहिंसां निस्बत रखबी आहे यारीअ वारे सां निस्बत रखंदासीं त यारीअ वारो तव्हां असांखे जन्नत वठी ॾींदो। छो त उन वाइदो कयो आहे जेको मुंहिंजी यारी खाईंदो वो कदें भी दुखियोरी न ॾिसंदो। मुंहिंजी यारी खाईंदो इन यारीअ जे करे छो त पीर साईं सरदार जी मलफूज़ात या जेको कॉलम में लिखियल आहे त पीर साहब लिखियो त हिकिड़ो शख़्स सैयद ज़ादो हो जेको त ॿार में निकिरंदा आहिनि कणक जी ॿार में निकितो ॾिठई त हिकिड़ो जेको आहे त ॿार भरिसां पई आहे जेको त रस्ते सां लही वियुसि घोड़े ते हो वञी मथां वञी बीहारे मुरीद सैयद वारी सभिनी खे मुरीद सॾींदो हे मूंखे जेको आहे त इहो ॿोटो वॾो जेको थी न इहो मूंखे ॾियो। हुन चयोसि साईं ॻाल्हि ॿुध मां दस्तगीर जो मुरीद कादरी आहियां तूं आले रसूल आहे तुंहिंजो अदब आहे एतिराम आहे जेको दस्तगीर जो यारीअ जो टोयो आहे छा चइबो आहे टोयो चइबो आहे असां टोयो चवंदा तव्हां छा चवंदा जेको बि वंड इहो आहे यारीअ जो सवा कसिरो साईं हे बिस्मिल्लाह क़बूल पवे सैयद चयोसि इहो न खपे मूंखे खपे त या वॾी बोरी खपे। साईं सैयद बादशाह बि को जलाली हो साईं जलाली बादशाह
बोलो को जलालियो चई से गाल बुध दे तो या न तो दे जवाब दो दे तो पिटिया ही दो हुन चई साईं मेहरबानी कर मां निंदड़ को ना या तू आले रसूल आ सैयद जादो मुझे जो हाल आ मैं मिस्किन गरीब आ मुखे अन्न दाना ये जो सजो साल मां बाद ने बचन के कराइंदो मैं पीरन जे पीर दस्तगीर जी यारी भी न मकदो पूरो साल मां पीरन जे पीर दस्तगीर यारी भी कदो हां मेहरबानी कर हे नजरान कि न दे हुन कैसे हां जो आहे हाल मां तो के दिया तो बाकी यारी जो आ बाकी घर जो जो आहे वो वचन जो आहे पाण फरा दे तो या आज पिटिया ही दो जे अज लगाई त मु सैयद जी दी हुन कादरी चेस हां गाल बुध जे पिटियो थी त पीर मुजी भी बुध जे अज मुजी लगाई त पो कादरी जी समझना बस सैयद जादो कावड़ जी करे ही निकतो बस घोड़े ते जिए जो चढ़ियो बस आखणी के या घोड़ो थाबड़ जी तो पे पीर फकोरे किलो टंग भजी बेस अचीरनो वाह दस्तगीर वाह बच्चो तू जो मां खून तू जो मां वरी बुधई मुरीद जी सजो ॾींहुं रात नो रोईंदे अख खसा लगी मुर्शिद दस्तगीर जो दीदार थे दस्तगीर सुन जेल ते छो थो रहे जे रोहा इले जे करे जो मां पिटियो मास मुजी न बुधई हुन मुरीद जी बुधई पाण फरमाए तू मुजो मुरीद आ जिन से मां तू जो मुरीद न आया मां बे पीर जो मुरीद आ तू मुजी यारी करे कई आ जिन यारी तुजी कदई न कई आ पोचे त तू याद दस्तगीर सुन फरमाए जे तू मुजो मुरीद भी ना है तो मुजी यारी भी कदई न कई आ त पो मां तुजी के बुधन मां भजे मुरीद यारी वारे जी बुधन जो यारी कंदो तो सरदार अली शाह जे कर जे निस्बत थी पवे तो दस्तगीर पांजे मुरीद जो क़यामत तई ज़मानत खणे हैदर जो बचो आ हैदर सा निस्बत थी पवे तो पो कमाल छा हूंदो जे बच्चे जो यो कमाल आ तो पो हैदर जो कमाल छा हूंदो तो सरदार अली शाह जे करे गाल बुझो पुछा त करे सिनी घणन सा प्यार कंदो आ पो सरदार अली शाह जे करे तवा असा के हैदर इकरार शेर खुदा पंजे पुत्रन ते नाला रखी करे तो असा के अदब भी सिखारियो तो वरी प्यार भी सिखारियो अदा तवा असा नालो के पांजे बच्चे के रखंदा हो के जो रखंदा हो दुश्मन जो जी जैसा अकीदत होंदी आ अकीदो हुंदो आ त हिन जो नालो रखा त नाले रखण सा इन दुनिया में भी करम थे कब्र में भी करम थे इन नाले जे करे शफाअत भी मिले करम भी थे कब्र में भी हशर में भी कब्र में भी हशर में भी नाले जे करे तो सरदार अली शाह जे करे जे तवा सा निस्बत सा रखंदा हूं तो हैदर भी टिन यारन जी निस्बत नालो रखियो अबू बकर सिद्दीक जो नालो रखी करे मां दुनिया वारन के बुधाया जेको हैदर सा प्यार करे हैदर करार शेर खुदा जे बच्चन सा प्यार कंदो तो मां पांजे बच्चे ते नालो रखा तो अबू बकर बिन अली मुझे बच्चे सा जो हैदर सा प्यार करे हैदर जे पुत्र ते उस्मान बिन अली जो उस्मान हैदर सा प्यार कंदो वो उस्मान बिन अली सा प्यार कंदो वो हज़रत उस्मान बिन अली सा जे प्यार कयो वो हज़रत उस्मान गनी सा भी प्यार कंदो अदा को सरदार अली शाह जे फैसलो तवा कयो त हैदर करार शेर खुदा पांजे बच्चन ते नालो रखी करे इयो अदब तवा सा के सिखारियो या न यो अदब आहे या न हाने हेरे तवज्जो सरदार अली शाह अर्ज करे त फिक़े जाफरिया जे 15 किताबन मु पांजो किताब लिखियो शुजरे आले हैदर करार शेर खुदा ये किताब लिखियो शुजरे आले हैदर करार शेर खुदा 15 किताबन मो हवाला दिना न फिक़े जाफरिया जे 15 किताबन मा त हैदर करार शेर खुदा पांजे बच्चन ते नाला रखन अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली मु अग में अर्ज कियो त कुछ किताब मोट गाड़ी में पिया मौजूद है जो को भी दोस्त दिसण चाहे त मैं हाजिर आया को भी मैं बदला
ऐं किताब मूं वटि मौजूद आहिनि जंहिंजा मां हवाला ॾिना आहिनि किताब मूं वटि मौजूद आहिनि सरदार अली शाह अर्ज़ करे घणनि किताबनि मां फ़िक़्ह जाफ़रिया जे किताबनि मां 15 मां साबित आहे अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली इहे टई नाला हुसैन अली मक़ाम सां गॾु करबला जे मैदान में हुसैन पाक सां गॾु शहीद थिया शिया कुतुब में भी तारीख़ में साबित है तो अबू बकर बिन अली भी करबला में शहीद थियो उमर बिन अली भी करबला में शहीद थियो उस्मान बिन अली भी करबला में शहीद थियो हुसैन अली मक़ाम ता उन्हनि भी सिर कटायो सरदार अली शाह अर्ज़ करे ॻाल्हि ॿुधो तव्हां असां वटि किया भाउ जो नालो हुजे वरी पुट ते नालो रखंदा जी भला घर में ॿिए कंहिंजो नालो छाजे करे नालो मौजूद है इन जे करे पर सरदार अली शाह अर्ज़ करे हैदर इकरार शेर खुदा पंहिंजे पुटनि ते नाला रखिया तेरा इमाम हसन सरकार के जो का नालो रखण जुगाए पियो जॾहिं ॿाहिरि मौजूद आहिनि ये तव्हां असांजी रियल मुताबिक़ तो सरदार अली शाह अर्ज़ करे अक़ीदे जी त ॻाल्हि बि आहे न मोहब्बत जी ऐं प्यार जी त ॻाल्हि बि आहे जे ॿाहिरि मौजूद आहिनि जे अकीदो साहबा सा है प्यार साहबा सा है छो तेरा सरदार अली शाह अर्ज़ करे त हैदर इकरार शेर खुदा हुंदे हसन अमीर हुसैन हुंदे हैदर इकरार शेर खुदा जो का त साहब हज़रत अबू बकर सिद्दीक़ सा मोहब्बत जी दावा कई दावा ये कया त अम्मा बीबी सच्ची खातून जो जनाज़ो के पढ़ियो हैदर इकरार शेर खुदा जे मौजूदगी में हसन सरकार जी मौजूदगी में हुसैन पाक जी मौजूदगी में जो का त जनाज़ो के पढ़ियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ पढ़ियो सरदार अली शाह अर्ज़ करे हुसैन अली मकाम जो निकाह के पढ़ियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ पढ़ियो सरदार अली शाह अर्ज़ करे तुझी मर्ज़ी है यार जेरे ॿाहिरि मौजूद आहिनि हसन सरकार इमाम हसन सरकार के नाला रखना यारन किताबन में मुसाबित किया फ़िक़्ह जाफ़रिया जे किताबन में यारन किताबन में तो इमाम हसन सरकार पांजे बच्चन ते नाला रखना अबू बकर बिन हसन उमर बिन हसन असांजी तारीख़ में अबू बकर बिन हसन उमर बिन हसन उस्मान बिन हसन पांजी जो का हयाती में फोत थिया हैं अबू बकर बिन हसन उमर बिन हसन ये भी पांजे चाचे हुसैन ता इन्हनि भी अबू बकर बिन हसन उमर बिन हसन करबला के मैदान में कुर्बान थिया ये भी करबला में कुर्बान थिया सुने कासिम खोट का बाद में अबू बकर बिन हसन उमर बिन हसन की शहादत थी मेरी तवज्जो है हजरत अब्बास के मनी दो हजरत जी तो सरदार अली शाह अर्ज़ करे हजरत अब्बास जो हजरत उमर बिन अली उस्मान बिन अली हजरत अब्बास जी सगी मामा है वो जे हजरत अब्बास सा प्यार करे तो को उन जे भाइरन सा प्यार करे ना तो सरदार अली शाह अर्ज़ करे हाने हसन सरकार भी नाला रखया तो हाने हुसैन पाक ना रखया नहीं फ़िक़्ह जाफ़रिया जे 4 किताबन में साबित है बिन किताबन में अबू बकर बिन हसन हुसैन ऐं बिन किताबन में उमर बिन हुसैन चैन किताबन में साबित है फ़िक़्ह जाफ़रिया जे किताबन में तो हुसैन पाक भी पांजे बच्चन ते यारन जा नाला रखया है अदा सरदार अली शाह अर्ज़ करे हैदर इकरार नाला रखया तवा सा के अदब जो हुक्म कियो जे को हैदर जे बच्चन जो अदब करे वो 3 यारन जो हुसैन हसन पाक भी पांजे 3 यारन जा नाला रखी करे तवा सा के सबक दिनो जेको हसन सा प्यार करे वो 3 यारन सा ऐ हुसैन अली मकाम तवा सा के जो का सबक दिनो त जेको हुसैन सा प्यार करे वो 3 यारन सा बुलंद सा पर सरदार अली शाह मुख्तसर साईं जिलानी बादशाह अची गया बस मुख्तसर हाणे ॻाल्हि ॿुधो त घणनि इमामनि खे मञी दो 12 इमाम घणनि इमामनि खे हाणे सरदार अली शाह सवाल तो करे हाणे तू उन को सवाल कर जे इमामनि सां तू प्यार करे तो उन 8 इमामनि जो नानो आहे हजरत अबू बकर सिद्दीक़ शिया कुछ मुसाबित चाहे जी नानो हाणे जे इमामनि जे नाले के घट वध ॻाल्हाए तो पहुचाओ क़िस्मत के जे इमामन सा प्यार करे ऐं इमामन जे मामे के घर गए हो यो प्यार चो वाला से तो कुल कुल कयो
कुछ अकुल मौकम वठ यार अबू बकर सिद्दीक भी प्यार कयो हजरत उस्मान जो का अबू बकर सिद्दीक सा हैदर भी प्यार कयो हजरत उमर फारूक सा हजरत उस्मान गनी सा हसन सरकार भी प्यार कयो हुसैन पाक इस तवज्जो रहे इमाम ज़ैनुल आबिदीन जो असुल नालो अली है नालो चाहे ए इने जी कुनियत चाहे इने जी कुनियत है अबू बकर इमाम ज़ैनुल आबिदीन भी शिया कुतुब साबिता त पंहिंजे पुट ते नालो रखियो उमर बिन अली उमर बिन इमाम ज़ैनुल आबिदीन जो असुल नालो अली है उमर बिन अली फिक़ह जाफरिया जे किताबन में साबित है यार जने हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन भी नालो रखे तो तू पांजी किस्मत के जो जे आजा बीटल यारन सा बुग्ज रखे पर हेडे सरदार अली शाह तो फिर अर्ज करे गाल बुध हैदर करार शेर खुदा तवा सा के टिन यारन सा मोहब्बत ला छो हुकुम क्यों तवज्जो है सुभान अल्लाह हैदर करार शेर खुदा टिन यारन सा हुकुम कर प्यार मोहब्बत करने जो प्यार हुकुम छो कयो छाजे करे पांजे पुत्रन दे नाला छो रखया हेरे तवज्जो ए सुन्नी हैदर करार शेर खुदा तो के पंजे बच्चन ते नाला हणी करे मोहर हणी दुनिया मोहर मां हैदर तवा के मोहर हणी खोरिया जे इन टन्नी यारन सा जे को प्यार कंदो मां अली चवा तो कुरान उन के नसीब थींदो कुरान उन के नसीब थींदो ऐ सरदार अली शाह अल्लाह ऐलान चैलेंज तो करे हैदर टिन यारन सा प्यार से कार्यो इन टिन यारन सा जको बुग्ज रखे छा जी ए मुसलमान कुछ अकुल मकम वठ दिमाग मकम वठ सरदार अली शाह अल्लाह ऐलान चैलेंज तो करे सिर्फ पाकिस्तान में ना पूरी रुई जमीन के अंदर पूरी दुनिया के अंदर जको टिन यारन सा बुग्ज रखे तो उनन में हाफिज कुरान देखार जे हिकड़ो भी हाफिज कुरान देखार चोर जी सदा सरदार अली शाह टिन यारन सा जको बुग्ज रखे तो हैदर करार शेर खुदा ये ना रखया सुभान अल्लाह अने सरदार अली शाह तो के बुधाए तो हैदर करार शेर खुदा नाला ये न रखया है जे जा नाला रखया थे उनन जी तरबियत मदीने वाले साईं कईया ये नाला ये तो नहीं पर सरदार अली शाह करे गाल बुध हे उए नाला है चार यार जे हजरत नूह अलैहिस्सलाम बेड़ो ठाए तैयार के अल्लाह जी दरबार में मुजा मालिक खालिक बेड़ो ठायो त अथम पर चार फटा रजियन चार तख्ता घणा तख्ता चार तख्ता रजी आहिनि तो सरदार अली शाह जे करे हजरत नूह अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला फरमाया त इहो फलाणे समुंड में दरिया में जो वा त वण थी इहो पटरा इन्हीं में चार पटा ठारा जने जे वो चार हाणे जे दरिया में समुंड में केर वण पटे हजरत नूह अलैहिस्सलाम ऊज बिन अनक के चयो के जी ये किसो ऊज बिन अनक छावरो थींदो चीन का सही लाए चीन का छावरो थींदो हो तब वो चीन वारा समझंदा त इतो ऊज बिन अनक किरास करे वियो एडो कद डुबो समुंड में मच्छी पकड़े करे के जमा टंगे करे जो का आसमान जे तय ते सजे जे तय ते पचाए करे खाईंदो एतरो कदो ऊज बिन अनक जो एतरो कदो मुख्तलिफ रिवायतूं अचन थियूं त पुठीअ जी हड्डी छा रीढ़ हड्डी जगह ता असांजी घणी थींदी आहे ये अध इंच या इंच ये नहीं रीढ़ जी हड्डी या गोडे खां वठी करे भेड़ीअ ताईं मुख्तलिफ रिवायतूं अचन थियूं त नील दरिया ते जेका त ऊज बिन अनक जी रखी वई उठ गाॾनि जी आमदरफ़्त थींदी एॾो वॾो डिॿो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो कद मुबारक 10 गज लठ 10 गज जंप 10 गज ॾिनो वञी भेड़ी में लॻसि 30 गज भेड़ीअ में छा में जेका भेड़ी में 30 गज लॻे त हाणे अंदाज़ो लॻा त घणा थिया कद केतिरो हूंदो हुन जो हज़रत नूह अलैहिस्सलाम खे चईं ॿियो शर्त कोन्हे को बस हाणे मज़ूरी तो कोन वठंदो मूंखे ड्रो करे मानी कराइजा हज़रत नूह अलैहिस्सलाम खे मानी खणी आयुसि छो त निस्बत जो कमाल आहे सुभान अल्लाह तॾहिं सरदार अली यादि करे त असांखे निस्बत हैदर करार साहब सां सेखारी आहे 3 यारनि पंहिंजे बचन ते नाला रखी करे पोइ सरदार अली शाह करे ॻाल्हि ॿुधो कुझु बि न कजे सही सारी ज़िंदगी में ड्रो न कयो आहे हाणे पोइ भले ॿी न त मानी ड्रो करे खाराइजां
हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाया ठीक है जने वण जो पटे आयो अर्ज के से वण खणी आयो पाण फरमायो त ठीक है मानी खणी जा हज़रत नूह अलैहिस्सलाम जो तो मानी खणी आयो ब करियो तो सरदार अली शाह जो एक और एक 11 एक और एक आहे त निस्बत न जे इंसान में दिस त वार में दिस जे गणी दो त 11 जे हथ दिस 11 टंगू दिस 11 अखियूं दिस 11 ज्यादातर 11 तो सरदार अली शाह तॾहिं चवंदा त 11 को भॼंदो काॾे वेंदे जे हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान गनी खां जे भॼंदे त काॾे वेंदे जे हैदर का जुदा तो करे तो हैदर पांजे बचन ते नाला रखया जे हसन का जुदा तो करे तो हसन पांजे बचन ते नाला रखया हुसैन का जुदा तो करे तो हुसैन पांजे बचन ते नाला रखया जे इमामन का तो परे करे तो अठन इमामन जो नालो हज़रत अबू बकर सिद्दीक अना बियो गाल बुध जने न हज़रत नूह अलैहिस्सलाम जो हाने असा नबी आयो जिया चवाई तो वही खा बिस्मिल्लाह पढ़ हथ धोते हथ धोई करे वरी चई त हाणे असा नबी 4 टुकर वानी कदो बिस्मिल्लाह अकबर वरी 4 ऐसा के हाणे बिस्मिल्लाह पढ़ी कर खा मानी खाइंदो बिस्मिल्लाह पढ़ी खाइंदो जो खाइंदो मानी खादे बी मानी भजी करे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे यो तवा सा सबक आ त बिस्मिल्लाह पढ़ंदा क्यों न त वरी शैतान भी शुरू थी वेंदो समझदा तो बिस्मिल्लाह पढ़ण सा जॾहिं बी मानी भञी करे टुकुर हीअं जो मुंहं ते रखी करे वात ते आणे करे रखी हज़रत नूह अलैहिस्सलाम खा नहीं चीसिन ठो थी वियो उन्हें वण मां 4 फटा ठया तख्ता ठया घणा तख्ता हज़रत नूह अलैहिस्सलाम 4 तख्ता ठहे करे मुंहिंजा मालिक 4 तख्ता ठही विया फटा ठही विया रब पाक फरमायो ए मुझा नबी नूह जी मुझा मालिक खालिक परवरदिगार ए मुझा नबी हाने इन चैन तख्तन ते मुझे महबूब जे चैन यारन जा नाला लिख हज़रत अबू बकर सिद्दीक हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान गनी हैदर करार शेर खुदा सरदार अली शाह करे गाल बुध जे तू इन टिन यारन का भजंदे त कादे वेंदे जे हैदर का परे कंदे त हैदर पांजे बचन ते नाला रखी करे ॾेखारिया हसन सरकार पांजे बचन ते नाला जे हुसैन का जुदा कंदे हुसैन भी पांजे बचन ते नाला रखया जे इमामन का परे कंदे त 8 इमामन जो बुलंद आवाज़ 8 इमामन जो हाने वरी इंतजार इमाम ज़माना जो इंतजार के जो जी होया भी गालायो इमाम बुलंद आवाज़ इमाम यानी इमाम महदी जो सरदार अली शाह अर्ज करे हेदे तवजा मुझा प्यारा दोस्त इमाम ज़माना जो नालो मोहम्मद इन दिल ठारे करे नालो सच्चो नालो इमाम ज़माना जो नालो मुहम्मद लक़ब इमाम महदी लक़ब बुलंद आवाज़ सा पोया भी गालायो ओ मुझे महबूब जा परवानो इमाम ज़माना जो नालो याद करना से करम थी ना जी नालो मुहम्मद नालो इमाम महदी जो असुल नालो मुहम्मद छा नालो बुलंद आवाज़ सा छा नालो मुहम्मद लक़ब इमाम महदी लक़ब नालो मुहम्मद नालो लक़ब हाणे हेॾे तवज्जो मुंहिंजा प्यारा दोस्तों नालो इमाम ज़माना जो बुलंद आवाज़ सा लक़ब इमाम महदी हाने सरदार अली शाह तो के बुधाएगा हाल बुध जे अबू बकर सिद्दीक सा फजल रखे तो तगाल बुध नालो मुझा प्यारा दोस्तों मुहम्मद लक़ब इमाम महदी कुनियत अबू बकर इमाम ज़माना जी कुनियत जरे नालो ही अबू बकर दस तक कादे ने सरदार वो जे अबू बकर सिद्दीक सा बुज़ुर्ग रखने त इमाम ज़माना चवंदो त मुंहिंजो नालो ही अबू बकर आ चओ अबू बकर तो
चवंदो मां कीअं नालो खणा पोइ इमाम कीअं चवंदो तूं मुंहिंजे वेझो अचो पोइ सरदार अली शाह जे करे मुआजिज़ बेकार जो अर्ज़ करणो आहे ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूली में फरमाए सभु वेठा रहो कोई बि न उथे हाणे साईं जिलानी बादशाह तक़रीर कंदा इंशाअल्लाह ताला दुआ थींदी सभिनी जो बेड़ो पार अस्सलाम सुभान अल्लाह हाणे बिरादर जे रूहानी नूरानी वजदानी इनकलाबी बयान हजरत किबला पीर तरीक़त रहबर शरीयत साहबजादा पीर साईं अब्दुल कादिर जीलानी